अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सॉफ्ट सीरियल पापनगर जन जी नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान हाणे मल्हार खे ख़तमु कराए छॾींदो? छा वॾेरो बालाज खान मल्हार जे घर मथां पुलिस जी रेड कराईंदो? छा जेको आहे शेरदिल ऐं मल्हार गॾिजी वॾेरे बालाज खान जो कमु तमामु करे छॾींदा? छा जेको आहे मिठल पंहिंजी धीउ जो संग जेको आहे हाणे मल्हार खे ॾेई छॾींदो? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी के बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सबका पहिरियां ॿार ताईं वक्त न पहुची सके। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा, छो जो सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो कमीनो वॾेरो बालाज खान सूबेदार मथां तमामु घणो ज़ोर रखंदो ऐं हुनखे चवंदो जल्द अज़ जल्द हाणे जेको आहे तूं मल्हार खे जेको आहे गिरफ़्तार करे उनखे लाख में विझो, उनजे घर मथां चढ़ाई कर। जीअं त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार जेको आहे हाणे सूबेदार साहब खे चवंदो जेकॾहिं तो मुंहिंजे घर मथां आईंदा चढ़ाई कई या जेको आहे ग़लति कोशिशि कई त मां इहो विसारे छॾींदुसि। जेको तूं कानून आई मां कानून जा सभु दौरे छॾींदुमि, छो जो तूं हिकु जेको आहे सूबेदार आहीं, कानून जो माण्हू आहे, सरकारी माण्हू आहे, न के वॾेरे बालाज खान जो। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो जेको आहे सूबेदार आहे उहो चवंदो त मां वॾेरे बालाज खान जो माण्हू आहियां, न की जेको आहे सो कानून जो माण्हू आहियां। होॾो ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल मल्हार ऐं जेको आहे गुलाब वारा सभु गॾिजी जेको आहे हाणे तमामु जल्द जेको आहे वॾेरे बालाज खान जे मथां वॾेरे बालाज जे ॻोठ मथां चढ़ाई कंदा ऐं उन में जेको आहे मंठार खे बि ख़तमु कंदा ऐं उन खां पोइ प्लस जेको आहे वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त जीअं वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदा ऐं हिन ड्रामे खे उते जेको आहे बाइंड अप कयो वेंदो आहे। हिन ड्रामे जा इहे लास्ट एपिसोड्स हूंदा। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मिठल बि जेको आहे जेको आहे मल्हार खे इजाज़त ॾेई चईंदो पंहिंजी धीअ यानी राबेल सां शादी करण लाइ। इन में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राबेल तमामु घणो ख़ुशि थींदी ऐं जेको आहे मल्हार खे चवंदी त मां हाणे तुंहिंजी अमानत आहियां, जॾहिं वणे जेको आहे तूं मूंसां शादी करे सघी थो ऐं मूंखे वठी वञी थो, छो जो मूंखे तोखां जॾहिं इहे ॻाल्हियूं मां ॿुधियूं आहे न बाबा तोसां हा कई आहे त मुंहिंजी ज़िंदगी में बहार अची वई आहे ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती कमेंट सेक्शन में ज़रूरु ईंदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। अल्लाह हाफ़िज़।